हदीस मुस्नद अबू याला दे अंदर मदीने वाला साईं मुझा लजपाल नबी हिकड़े ॾींहुं महफिल में वेठा हुया। मुस्तफा करीम दी महफिल हुई। महफिल हसीन तुझी तुझा हसीन माड़ा। महफिल हसीन तु हित मीर पीर के नाने बिना बिकाना। महफिल हसीन तुझी तुझा हसीन माड़ा। महफिल हसीन तुझी मदीने वाले साईं जी महफिल अबू बकर सिद्दीक बैठो उमर फारूक बैठो उस्मान ज़िन्नुरैन बैठो मौला अली हैदर करार बैठो सलमान बैठो अबू ज़र ग़िफ़ारी बैठो। दिल पर नबी जी महफिल लगी पैया। बतौरे तज़किरा गाल कया रसूल अल्लाह। मदीने में हिकड़ो मानू वड्डो आबिद वड्डो ज़ाहिद वड्डो नेकोकार सारी रात जागदो नफल पढ़ंदो वड्डी इबादत कंदो मस्जिद नबवी में घणा सजदा ॾींदो। असहाबन वाखाण कई उन मानू जी तारीफ कई। फलाणो मानू नालो खयो फलाणो मानू पण फरमे माने के नहीं पुट तवज्जो आए। मदीने वाले साईं फरमायो माने के नथो सुञाणा। अन्या या गुफ्तगू हली पे तेसी उहो मानू आयो जंहिं साहबन वाखाण पे कई। हिया आयो साईं जन जी कचहरी लगी पई। साहबी वेठा हुया मुस्तफा जी महफिल के छटे ऐं उहो मानू सिधो मस्जिद ॾे वियो। सलाम भी हुजूर वेठा आहिनि शेखैन करीमैन वेठा आहिनि सैयदना उस्मान मौला अली वेठो हिन सलाम न कयो ऐं मस्जिद ॾे वियो हलियो। असहाबन चयो या रसूल अल्लाह इहो माण्हू जंहिंजी असां ॻाल्हि पे करे। साईं फरमायो आयो सोने नबी मदीने वाले साईं फरमायो सच ॿुधा हींअर जेॾी महिल तूं आए पे तो दिल में यो ख्याल कोन पे कयो त हिन के मां कीअं सलाम कयां। मूं जहिड़ी इबादत हिननि मां कंहिं कई कान्हे। मूं जहिड़ो आबिद मूं जहिड़ो ज़ाहिद मूं जहिड़ो नमाज़ुन पढ़ण वारो हिननि वेठलनि में केरो आहे ई कोन। सलाम न कयो में इन जे करे सच ॿुधा तुंहिंजी दिल में इहा ॻाल्हि हुई या न जे अल्लाह जो कसम मां इहो ई सोचींदो पियो अचां हिन जमात वेठलनि खे कीअं सलाम कयां छो सलाम कयां। हिननि में मूं जहिड़ो को आबिद मदीने वालो साईं बैठो को उम्मती भली पर पाए ओडा में पर पंजे नबी जो तो नौकर हिन मरदूद जे दिल में ख्याल इहो त जेतरी मूं इबादत कई एतरी नबी वट इबादत नाहे एतरी अली वट इबादत नाहे एतरी अबू बकर उमर उस्मान रिज़वान अल्लाह अलैहिम अजमईन इन्हनि वट एतरी इबादत नाहे। मां वड्डो आबिद आहियां मां वड्डो ज़ाहिद आहियां। हुजूर ते सलाम न कयो अबू बकर उमर उस्मान चैन यारन साहबन से सलाम न कयो ऐं हलियो वियो मस्जिद ॾे इबादत जे लाइ हलण लॻो। साईं फरमायो हाणे हुजूर जो फरमायो त मां नथो सुञाणा न सुञाण मां मुराद इहा हुजूर त उनजे दिल में जेको ख्याल हो उहो बि ॼाणनि पिया। हुजूर सॼी काइनात खे इहे था ॾिसनि जे तरीअ ते सरियं जो दाणो
सारी कायनात के सुजानन था क़यामत ताईं जेके उम्मती ईंदा हुजूर के हर उम्मती जे नाले जी ख़बर आ पीर जे नाले जी ख़बर आ ज़ात जी ख़बर आ हुजूर के रब पंहिंजी सारी उम्मत जो इल्म ॾिनो आ ए रहियो बि मदीने में पियो आ नमाज़ूं बि मस्जिद नबवी में थो पढ़े असां बि उन जी वाखाण कंदे नथा ठापन मदीने वारे फरमायो त मां इन के नथो सुञाणा यानी इन सां मुझो ताल्लुक ही ना है इन सां मुझो ताल्लुक ना है यो मुझो जो है काफिर त न हुयो न काफिर हुजा त मस्जिद नबवी में छो वञे पुट समझो ता मूंसां गॾियाण वारा तव्हां भुलिया वेठा आहियो त फलाणो वॾी इबादत तो करे कंध ते बिस्तरो कयूं सॼी ज़िंदगी तबलीग तो करे पियो भुलजी न पइजो हदीस ॿुधो मदीने वारे जी हदीस हाणे हे ये चई निकतो हलियो वियो मस्जिद नबवी में हुजूर सोहणे नबी मदीने वारे साईं फरमायो सहाबियो सभनी चो लब्बैक नचे लब्बैक मदीने वारो मीर सॾु करे इश्क वारा चवंदा आहिनि लब्बैक भिटाई तो फरमाए त हिकड़ो फेरो मदीने वारो सॾु करे प्यार मजा त सारी जिंदगी मुंहिंजी उन सुरूर मज़े में गुज़री वञे हबीब ने कार मजा मेरा सॾु कयो सोनू सब जमार और हो थियो सरकार सॾ कयो सहाबियो हर असाबी चो लब्बैक व सदैक या रसूल अल्लाह साईं फरमाए केर आज कोई ने के कत्ल करे केर आज कोई ने के मारे अबू बकर सिद्दीक जो मां सोना मुखे मोकल दियो माथो मारे अचा कटे अचा जेको गुमान करे त नबी खां मुंह में इबादत वधीका असहाबन का मां वडो इबादत गुजार आया सोना नबी आर्डर दियो इजाजत दियो इने जो सिर माथो कलम करे अचा साईं फरमाए अबू बकर वियो ॾिठे त हमरा नमाज में ॾिठो ए कुरान पियो पढ़े एॾो मिठो तजवीद सा तरतीब सा तरन्नुम सा मिठो आवाज लहन उन जो वणंदड़ कुरान पियो पढ़े अबू बकर जो वञी पहुतो मस्जिद नबवी शरीफ में ॾिठे हिकड़ो अल्लाह जो घर मस्जिद नबवी ॿियो नमाज में बीठो अल्लाह जे हुजूर में बाहू में बीठो हाणे इनके मारिया कीअं मारिया कत्ल कीअं कया उफट कीअं मारिया मस्जिद में कीअं खून हारिया अबू बकर नरम दिल अबू बकर सिद्दीक नरम मिजाज वारो सोची त कुरान पढ़ण ते इनके कीअं कत्ल कया नमाज पढ़ण वारे के कीअं मारिया बी मोटी साईं फरमायो अबू बकर छा कई या रसूल अल्लाह वो नमाज में हुयो कुरान पे पढ़ी मिठड़े आवाज में मां तलवार पे कठी म्याण पर सोचूं त हिन के कुरान में तो पढ़े नमाज में बिठवा की मारे या रसूल अल्लाह को न मारे साईं फरमायो ए सहाबियो जी या रसूल अल्लाह आहे को जे कोई ने के मारे अचे फारूक आजम उमर आदिल जो या रसूल अल्लाह मां हाज़िर आया इजाजत दियो इन्हें पलीत जो सिर माथो कलम करे अचा साईं फरमायो हजरत उमर जो लियो मस्जिद नबवी शरीफ में हमरा सजदे में अबू बकर किथे ॾिठो क़याम में किरत पियो करे कुरान पियो पढ़े हजरत उमर जो लियो त सजदे में सजदो में रुको जो हमरा यको
हाणे हजरत उमर सोचो त अल्लाह जो घर मस्जिद नबवी रसूलुल्लाह जो हरम मस्जिद में नमाज में सिर सजदे में के मारिया की मुखा खल्लो हो अबू बकर उन्हें भी को न मारो को आजमाइश को इम्तिहान सोचे सोचे वरी मोटी या रसूल अल्लाह हां साईं फरमा उमर छा कई या रसूल अल्लाह उन सिर सजदे में उस मारे न से साईं फरमायो वरी क्यों फेरो साहबियो जी या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह साईं फरमायो केरा जेको इने के कत्ल करे इंदो मौला अली हैदर करार असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब जेको असा सुन्नन जो पीर इश्क मझा चो अली अली मोहब्बत माचो अली अली साईं का तुम सब भली भली इश्क मझा चो मौला अली जो या रसूल अल्लाह मुखे मोकल जो तलवार जुल्फिकार अली हैदर करार साईं फरमायो हां अली तू जे पोते से तो जरूर कत्ल कर दे साईं रगल में बुधाई जाए हजरत मौला अली वो मस्जिद नबवी में तेसी हमरा नमाज पढ़ी गोली मौजूद कोनो हजरत अली मोटी आयो या रसूल अल्लाह हमरा व्यो निकल पाण फरमायो अली अज जे इने के कत्ल कयो हा त क़यामत ताई मुजी उम्मत में को फितनो बाकी न बचे क़यामत ताई को फितनो दुनिया में बाकी न बचे हा मुजी उम्मत में बमाणू कदे बि पाण में न झगड़ना अज जे इने के कत्ल कयो हा त वरी दुनिया में फितनो बाकी न बचे हा पर अली जे तू पहुंचीस हा त तुझी तलवार का कोन बचे इम्तिहान हो न हजरत अबू बकर किथे मुड़े हां उमर किथे मुड़े हां पर आजमाइश थियणी हुई इम्तिहान सजन कूड़न जो थियणो हुयो जेकी सीरत निगारन लिखियो आ त जेकी दुनिया में बद मजहब टोला फिरका पैदा थिया आहिनि इन्हनि सभिनी जो अबो इहो माण्हू हुयो जेको उन्हे ॾींहुं नमाज़ पढ़ी जेकी भी दुनिया में फितना थिया आहिनि फिरका थिया आहिनि टोला थिया आहिनि इन्हनि जी जड़ पाड़ बुनियाद इहो खबीस हुयो जे उन्हे ॾींहुं मारजी वञे हा त दुनिया में फितना खत्म थी वञनि पर अल्लाह के भी दोज़ख भरणो हुयो जन्नत भी भरणो हुयो सच्चे ऐं कूड़े जो इम्तिहान भी